के बलोच न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। किशोरपुर का खबर शामिल कंदा हलो तो किशोरपुर में तमाम तेज़ बरसात होने करे घटन में पानी जमा थी वियो है, जंहिं करे ॻोठाणनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे ऐं ॻोठाणनि खे अचण वञण में घणी तकलीफ़ आहे। ऐं असांजे नुमाइंदे शेर मोहम्मद ओठे ॿुधायो आहे त मुंहिंजे दुकान जी छित ऐं भित किरी पियूं आहिनि, जंहिंमें लॻल अटे वारो चक्की घाणो ऐं रेज़की सामान खे बि घणो नुक़सानु पहुतो आहे। एक भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलो त किशोरपुर में तमामु तेज़ बरसात हुअण करे घिटिन में पानी जमा थी वियो आहे ऐं असांजे नुमाइंदे शेर मोहम्मद ओठे ॿुधायो आहे त मुंहिंजी दुकान जी छित ऐं भित किरी पियूं आहिनि, जंहिंमें लॻल अटे वारो चक्की ऐं घाणो ऐं रेज़की सामान खे बि घणो नुक़सानु पहुतो आहे।